यहूदन जो सा मुआहिदो कंदासीं पर मुसलमाननि जे अमीर सां खुद अचे हज़रत अमीरुल मोमिनीन मदीने में हज़रत फारूक आज़म निकता बैतुल मक़दस अचनि था को माण्हू साण न आहिनि को लश्कर साण न आहे पाण फरमाइनि था अकेलो मां वेंदुसि ग़ुलाम हिकिड़ो साण आहे उनखे वरितऊं उठ ते या ॾाची ते सवारीअ ते सवारनि वारा ठाहियो पाण में बाबा हाणे कुझु टाइम मां चढ़ी हलां तूं पंधु हलंदे कुझु टाइम वरी तूं चढ़ी हलंदे त मां अमीर उमर पंधु हलंदुसि मदीने का बैतुल मक़दस ईअं हलंदा आया जॾहिं बैतुल मक़दस शहर में वेझा पहुता त इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो उन टाइम ते जेको वारो हो सवारी जे मथां चढ़ण जो उहो हज़रत उमर फारूक जो कोन हो उन ग़ुलाम जो हो जेको साईं सां साण हो हाणे फरमायो चढ़ बाबा हाणे तुंहिंजो वारो आहे मां पैदल हलंदुसि चईंसि मां ग़ुलाम आहियां तू अमीरुल मोमिनीन मुसलमान जो अमीर हुजूर जो खलीफो अवा पैदल हलो मां चढ़ी हला शहर में था हलो माण्हू छा चवंदा ज़ाहिर आहे त यहूदी आबादी में आहे पाण फरमायो यहूदी हुजनि नसारा हुजनि या खणी पंहिंजी जमात मुसलमाननि जी हुजे तोसां मदीने मां निकिरण वक़्त में मां अहद कयो हो उमर पंहिंजे वाइदे जो पाबंद आहे तोसां वाइदो हो वारे सां चढ़ंदासूं ज़ुल्म मां कोन कंदुसि मां इंसाफ़ कंदुसि भली अॼु दुनिया खे बि ख़बर पए त मुसलमाननि जो अमीर पंधु थो अचे ग़ुलाम सवारीअ ते सवार थो चढ़े मुसलमान सहाबी इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि जीअं हज़रत अमीर उमर आया यहूदी बि बीठा आहिनि मुसलमान साहब जो जुनदा ते अमीर हुन खां पुछनि था कर ख़बर सवारी अचे थी हुननि त सम्झो त को वॾो लश्कर मदीने मां ईंदो हूंदो जे साम्हूं सवारी ॾिसो था चई हा चई असांजो अमीर अचे थो त सभिनि सम्झो पियो त जेको उठ ते चढ़ियल आहे इहो अमीर हूंदो पुछो इहो जेको मथे चढ़ियल आहे इहो अमीर आहे साहबी फरमाए थो न जेको उठ ते चढ़ियल आहे सवारी ते सवार आहे इहो ग़ुलाम आहे ऐं जंहिंजे हथ में सवारीअ जी मार आहे पैदल आहे इहो असां मुसलमाननि जो अमीर जी अजीब ॻाल्हि आहे मुसलमान जो अमीर पैदल थो अचे जी हाओ असांजा जेके अमीर आहिनि असांजा जेके लीडर आहिनि उहे इंसाफ़ जो अहिड़ियूं रिवायतूं क़ाइमु कंदा आहिनि मां अर्ज़ु इहो कयो त इहे रिवायतूं हुज़ूर जे सहाबनि में उन्हनि जे तरीक़े में मिलंदियूं हाणे हज़रत माज़ सवारीअ ते आहे हुज़ूर पंधु हलनि था हुज़ूर फरमाईंदा माज़ थी सघे थो तूं बाद में वरी अची ऐं मां मौजूद न हुजां हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी इशारो सम्झी वियो त हुज़ूर विसाल जे तरफ़ इशारो फरमाइनि था हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया हुज़ूर जे फिराक खे यादि करे हज़रत मुआज़ जे अखियुनि में जॾहिं ॻोढ़ा आया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मुंहुं मुबारक हज़रत मुआज़ खां मटाए मदीने तय्यबा जे तरफ़ कयो छो बुज़ुर्गनि फरमायो हज़रत मुआज़ जे रोअण खे ॾिसी ख़ुदि हुज़ूर जे अखियुनि मुबारकुनि में बि लुड़क लही आया हुज़ूर पंहिंजो रुख़ अनवर मटायो इन जे लाइ मथां हज़रत मुआज़ जी नज़र मुंहिंजे ॻोढ़नि जे लुड़कनि जे मथां पवे ऐं हज़रत मुआज़ जे अंदरि अञा रिकत वधीक अची वञे तंहिंजे करे हुज़ूर पंहिंजो रुख़ मुबारक मटाए मदीने ने कयो नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो मुआज़ घबराए न इन औलन नास बि मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो वञा त जेके बि मुंहिंजा उम्मतियूं आहिनि मुतक़ी परहेज़गार आहिनि मुंहिंजे उम्मत मां जेके तक़वा जा साहिब आहिनि उहे जिथे बि हुजनि केर बि हुजनि किथे बि हुजनि उहे हमेशह मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़रीब ऐं वेझा आहिनि उहे किथे बि हुजनि केर बि हुजनि न को ज़ात जो फ़र्क़ु आहे त को वॾी ज़ात वारो हूंदो मां उनखे क़रीब आहियां न पाण फरमाइनि था केर बि हुजे किथे बि हुजे मां उन सां गॾु आहियां आलम लिखियो इन मां मुराद हुज़ूर जे रूहानियत जो गॾु हुजणु आहे चओ सुभाणे अल्लाह
बी हदीस पाका हुजूर फरमाइन था इन्नल्लाह ज़वालियल अर्द, बेशक अल्लाह ताला इन पूरी ज़मीन के मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां हीअं वेड़े रखियो आहे। फअना अंज़ुरु इलैहा, हुजूर फरमाए थो न मां सॼी ज़मीन खे ॾिसां थो, जेको इन में आहे इन खे त ॾिसां थो, जेको इन में थिए थो मां उन खे त ॾिसां थो, पर क़यामत ताईं जो कुझु इन में थींदो मां मोहम्मद उन खे बि ॾिसी रहियो आहियां। हाणे हुजूर मदीने में आहिनि, हुजूर जी उम्मत हुजूर खे क़रीब आहे, हुजूर मदीने में आहिनि ऐं उहा ज़मीन खे हुजूर फरमाइनि था। सही मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, अल्लाह ताला हुजूर जे साम्हूं हीअ वेड़े रखियो आहे। तॾहिं मूं अर्ज़ु कयो हुजूर मदीने में रूहानियत काइनात में, हुजूर जो जिस्म मुबारक मदीने में, पूरी दुनिया हुजूर जे हीअ साम्हूं आहे। इहे हुजूर हाज़िर ऐं नाज़िर आहिनि। को गुनाहगार उम्मती किथे बि हुजे, को ग़रीब आहे, मिस्कीन आहे, मदीने तोयबा जो ख़र्च न आहे जो उते वञी करे हुजूर खे अर्ज़ करे सघे। जिथे बि आहे साईं पंहिंजे रूहानियत सां उते हाज़िर नाज़िर आहिनि। तूं इते ई मुस्तफ़ा ॾे मुतवजो थी करे अल्लाह खां दुआ घुरी हुजूर खे सिफ़ारिश लाइ अर्ज़ कर, साईं तुंहिंजे लाइ सिफ़ारिश फरमाईंदा, अल्लाह ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ फरमाए छॾे। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, तो मानो खुदा जे तरफ मुतवजो थे इन खैरात ऐं साले सवाब जी महफ़िल आहे ज़ाहिर आहे। उन जे इख़्तिताम ते तव्हां सां उन मरहूम जे लाइ, मरहूम अलाह रखियो जे लाइ दुआ घुरंदासूं, तमामु मुस्लमाननि जे लाइ अल्लाह खां दुआ घुरंदासूं। मां अॻ में हदीस ॿुधाए चुको आहियां। हुज़ूर फरमा अल्लाह सखी बि आहे, तमामु घणो हया फरमाईंदड़ बि आहे। मानो दुआ जे लाइ हथ खणंदो आहे, ख़ुदा खाली कोन मोटाईंदो आहे, अल्लाह अता फरमाईंदो आहे। हुज़ूर जी हदीस पाक आहे, नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो उम्मती उम्मतुल मरहूमतुल, मुंहिंजी जेका उम्मत आहे उहा रहम कयल उम्मत आहे। अहिड़ी त मरहूमा उम्मत आहे जॾहिं गुनाह जॾहिं क़बरुनि में वेंदा त पाण सां गॾु गुनाहनि जा अंबार खणी वेंदा, पर जॾहिं क़यामत जे ॾींहुं उथंदा त हिकु बि गुनाह उन्हनि जे मथां कोन हूंदो। काॾे वेंदा? वया त हा गुनाहनि जा अंबार खणी, पर क़बरुनि मां जॾहिं क़यामत जे ॾींहुं निकिरंदा हिकु बि गुनाह कोन्हे। उहे गुनाह काॾे वेंदा? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहे गुनाह उन्हनि खां बख़्शिया वेंदा। छाजे करे बख़्शिया वेंदा? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुम सनहा बिस्तिग़फ़ारिल मुमिनीन नहलहा, मोमिन उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा, ख़ुदा उन्हनि जा गुनाह मिटींदो रहंदो, मोमिननि जूं दुआऊं उन्हनि जे लाइ थींदियूं रहंदियूं, ख़ुदा उन्हनि जा गुनाह बख़्शींदो रहंदो। गुनाह बख़्शबा रहंदा तां त क़यामत जे ॾींहुं जॾहिं उथंदा त उन्हनि जे मथां हिकु बि गुनाह कोन हूंदो। जेके असां दुआऊं था घुरूं इहे बेजान आहिनि। ईअं न आहे त इन दुआ जो असर न आहे, ईअं न आहे जो ख़ैर ख़ैरात उन्हनि ताईं पहुचंदो न आहे, ख़ैर बि उन्हनि ताईं पहुचंदो आहे, दुआ बि उन्हनि जे लाइ पहुचंदी आहे। सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत आहे, पाण फरमाइनि था जेकॾहिं को बि मुस्लमान के कब्रिस्तान वटां गुज़रे 11 भेरा कुल अल्लाह शरीफ़ पढ़े, उन कब्रिस्तान वारनि खे ईसाले सवाब करे, ख़ुदा ताला उन्हनि जी त बख़्शिश फरमाईंदो आहे, पर जंहिं 11 भेरा कुल पढ़ी करे उन्हनि खे ईसाले सवाब कयो, उन कब्रिस्तान जे अंदरि जेतिरा बि माण्हू दफ़न थियल हूंदा, 100 माण्हू दफ़न थियल, हिन खे ख़ुदा 100 नेकियूं अता फरमाईंदो। 1000 माण्हू हिन में दफ़न थियल आहिनि, ख़ुदा उन खे 1000 नेकियूं अता फरमाईंदो। अगरि को वॾो कब्रिस्तान आहे, लखे माण्हू हुन में दफ़न थियल आहिनि, ख़ुदा उन खे लखे नेकियूं अता फरमाईंदो। पोइ जेतिरा बि उन कब्रिस्तान जे अंदरि दफ़न थियल हूंदा, जंहिंजे अदद ऐं अंग जी असांखे ख़बर आहे या उन्हनि जे तादाद जी असांखे ख़बर कान्हे, ऐं अल्लाह खे मालूम आहे उन्हनि जो केतिरो तादाद आहे कब्रिस्तान जे अंदरि। उहो कब्रिस्तान जे तादाद जेतिरियूं नेकियूं उनखे बि मिलंदियूं आहिनि जेको उन जे लाइ 11 कुल पढ़ी करे दुआ घुरंदो आहे। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह इहो बि वाक़ियो लिखियो आहे
तो एक हजरत मालिक बिन दीनार रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु दफ़े जुमे जी रात कब्रिस्तान में वियो ॾिसे त सुभान अल्लाह सॼो कब्रिस्तान नूर सां भरियो पियो आहे कहिड़ी ॻाल्हि जे करे भरियो पियो आहे नूर सां साईं खे आवाज़ आयो ते मुस्लमाननि जो तोहफ़ो आहे जेको मुस्लमाननि हिननि कब्रिस्तान वारनि जे लाइ मोकिलियो आहे हिते जेका बि ख़ुशी ॾिसी थो नूर ॾिसी थो इहो सभु उन्हनि जे मोकिलियल तोहफ़े जो असरु आहे हज़रत मालिक बिन दीनार रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आवाज़ अची रहियो हो उनखे अर्ज़ कयो उहो कहिड़ो मुस्लमान जो तोहफ़ो आहे जुमे जी रात हुई हिकिड़ो मुस्लमान हिन कब्रिस्तान वटां गुज़रियो ताज़ो हुन वुज़ू कयो वुज़ू करण खां बाद में ॿ रकात हुन नफ़िल पढ़िया पहिरीं नफ़िल में नफ़िल जे अंदरि सूरत फातिहा खां बाद में सूरह कुल या अय्युहल काफ़िरून न पढ़ी ॿी रकात नफ़िल जे ॿी रकात में सूरत फातिहा खां बाद में हिकु भेरो कुल हुवल्लाह अहद पढ़ियो ॿ रकातूं नफ़िल पूरो करे अल्लाह जे हुज़ूर में हथ खई मोला ही जेको मूं नफ़िल पढ़ियो आहे इन जो सवाब में मां इन तमाम कब्रिस्तान वारनि खे ईसाले सवाब कयां थो इन में कब्रिस्तान में जेका ख़ुशी ॾिसी थो त मई कब्रिस्तान में कब्रनि वारा ख़ुशि लॻा पिया आहिनि कब्रनि में कब्रिस्तान सॼो नूर सां रोशन लॻो पियो आहे इहो उन जे नफ़िल वारे मोकिलियल तोहफ़े जो असर ऐं सवाब हज़रत मालिक बिन दीनार खे ख़्याल थियो त जेकर मां बि हर जुमे जे राति इहो ई अमल कंदे करे कब्रिस्तान वारनि खे हुज़ूर जे उम्मत खे मां ईसाले सवाब कयां उन खां बाद में हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह इहे कयो हर जुमे जे राति ॿ रकातूं नफ़िल पढ़े पहिरीं रकात में फातिहा खां बाद में कुल या अय्युहल काफ़िरून ॿी रकात जे अंदरि सूरत फातिहा खां बाद में कुल हुवल्लाह अहद पढ़ी करे ईसाले सवाब कंदो रहियो हिकु राति सुतो पियो ख्वाब में मदीने वारे जो उनखे दीदार थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मालिक बिन दीनार खे फरमायो ए इब्ने दीनार ही जेको नूर ॾिसी थो सुरूर ॾिसी थो जेका तूं ख़ुशी ॾिसी रहियो आहीं ही तुंहिंजे मोकिलियल तोहफ़े जो असर आहे साम्हूं ॾिसे थो जन्नत नज़र थी अचे हुन में हिकिड़ो वॾो महल नज़र अचे थो नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो इहो जन्नत जो जेको महल आहे इहो बि ख़ुदा तुंहिंजे लाइ तयारु करायो आहे इन जे करे जो तूं हर जुमे जे राति इहो नफ़िल पढ़ी करे मुंहिंजे उम्मत जे रूहनि खे ईसाले सवाब कंदो ये जेको नूर मशरिक मगरिब खे रोशन कयो वेठो आहे इहो उन तुंहिंजे सवाब जो मोकिले सवाब जो असर आहे ई जन्नत जो मर जेको ॾिसी थो इहो बि ख़ुदा ताला तुंहिंजे लाइ तयारु फरमायो आहे जो हर जुमे जी राति तूं मुंहिंजे उम्मत जे लाइ ईसाले सवाब जो तोहफ़ो मोकिलींदो आहे त ये ईसाले सवाब ये ख़ैर ऐं ख़ैरातूं रायगान कोन वेंदियूं आहिनि हुज़ूर जी उम्मत ईंदी मुस्लमान ईंदा ग़रीब मिस्कीन ईंदा उहे अची करे खाईंदा भला कंहिंजो त को कड़ो खाइणु क़बूल थी वेंदो इंशाअल्लाह क़बूल थियो त अल्लाह ताला सभिनी जी बख़्शिश फरमाए छॾींदो आहे करण वारनि खे त अल्लाह अजर ॾींदो आहे जेके जंहिंजे लाइ कयो थो वञे उन्हनि खे बि अजर मिलंदो आहे छो त इहो बि हदीस मां साबित आहे नबी करीम अलैहिस्सलाम खे अर्ज़ कयो हो साईं जेकर मां कंहिंजे लाइ ख़ैरात कयां जेको दुनिया छॾे वियो आहे अजर आहे हुज़ूर फरमायो हाओ तोखे ॿ अजर मिलंदा हिकु तोखे करण जो अजर ॿियो वरी जंहिंजे लाइ तो कयो आहे जंहिंजे लाइ इहो तोहफ़ो मोकिलींदो ॿियो वरी उनखे अजर मिलंदो आहे ईअं न आहे त सिर्फ़ु सवाब उनखे मिलंदो जंहिंजे लाइ तो कयो आहे तो जंहिंजे लाइ कयो उनखे बि सवाब मिलंदो ऐं तो कयो आहे ख़ुदा तोखे बि सवाब अता फरमाईंदो पर यादि रखो कमाई हलाल जे मां हुजे हराम मां न हुजे जाइज़ मां हुजे नाजाइज़ मां न हुजे ग़रीबनि जो रत्तो न हुजे को व्याज जो पैसो न हुजे को यतीमनि जो माल को न हुजे असां वटि आम तरह सां ईअं थींदो आहे ख़ैरातूं असांजा जेके अज़ीज़ क़रीब फोत थी वेंदा आहिनि
पुठियां वरी उन जो ई माल जेको छॾे वेंदो आहे उन मां माण्हू ख़ैरातूं कंदा आहिनि पोइ उन में के यतीम ॿार बि हूंदा आहिनि पोइ वॾा पंहिंजे हिसाब सां ख़ैरातूं करे छॾींदा आहिनि इहे करणु बिल्कुलु दुरुस्त कोन्हे को छो त उन माल में यतीमनि जो हिसो आहे अव्हांखे उन मां ख़ैरात करण जी कॾहिं बि इजाज़त न आहे उन्हनि जो हिसो अलॻि कयो पोइ जेके बालिग़ आहिनि वॾा आहिनि पंहिंजे मर्ज़ी सां ख़ैरात कनि था बिस्मिल्लाह सो बिस्मिल्लाह भली कनि उन्हनि जो उन्हनि खे बि सवाबु मिलंदो ऐं हुननि फोतुनि खे बि सवाबु मिलंदो पर जेकॾहिं नंढा ॿार आहिनि माल उन्हनि जो अलॻि कोन कयो वियो ऐं ईअं वॾनि विच मां ख़ैरात करे छॾियो त पोइ शरई मसइलो आहे त उन नंढनि जा जेको हिसो हूंदो उहो वॾनि खे भरणो पवंदो जेका ख़ैरात आहे वॾनि जे हिसे मां कटी वेंदी नंढनि खे पूरो पंहिंजो हिसो ॾिनो वेंदो छो त उहो यतीम उन्हनि जे माल में कंहिंखे हथ चुरांद करण जी इजाज़त कोन्हे का ऐं अहिड़े तरीक़े सां को पैसो जेको हूंदो उहो को ग़लति जाइ जो न हुजे ग़लति क़िस्म जो न हुजे पंहिंजे हलाल जी कमाई हुजे जॾहिं माण्हू उन मां ख़ैरात कंदो आहे त पोइ बेड़ा पार थींदा आहिनि पाण खे बि सवाबु मिलंदो आहे त अॻे खे बि सवाबु मिलंदो आहे अल्लाह ताला जे ज़ात खां दुआ है अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हां असांजी बख़्शिश फरमाए जंहिंजे लाइ ख़ैरात कई वई आहे अल्लाह ताला उनखे क़बूल फरमाए